नाज़रीन, बुलेटिन जी शुरुआत में अव्हांखे अहम ख़बर ॾिनियूं त इमरान ख़ान जे जुडिशियल कॉम्प्लेक्स पैचीअ ते पीटीआई कारकुननि जो हंगामो आहे। उन बाबति ॿुधायूं त नुक़सान जा तफ़सील जारी कया विया आहिनि। एहतिजाज कंदड़ इस्लामाबाद पुलिस जी गाॾियुनि खे 1.5 करोड़ रुपयनि खां वधीक नुक़सान पहुचायो। अव्हांखे अपडेट की त इमरान ख़ान जी जुडिशियल कॉम्प्लेक्स पैचीअ ते पीटीआई कारकुननि जो हंगामे वारे मामले बाबति ॿुधायूं त नुक़सान जा तफ़सील जारी कया विया आहिनि। एहतिजाज कंदड़नि इस्लामाबाद पुलिस जी गाॾियुनि खे 1.5 करोड़ रुपयनि खां वधीक जो नुक़सान पहुचायो आहे। पुलिस पारां ॼाणायो वियो आहे त पीटीआई कारकुननि इस्लामाबाद पुलिस जी 7 गाॾियुनि ऐं 2 मोटरसाइकिल्स खे नुक़सान पहुचायो आहे। सिक्योरिटी डिवीज़न जे लैंड क्रूज़र जैमर जा शीशा एंटीना टोड़ी वई, बॉडी ते डेंट मौजूद आहिनि। पुलिस पारां ॼाणायो वियो आहे त सिक्योरिटी डिवीज़न जे 2 पिकअप गाॾियुनि जा शीशा बि तोड़िया विया, पत्थर वसाया विया। अव्हांखे ॿुधायूं त स्पेशल ब्रांच जूं पिकअप गाॾियूं बि मुकमल तौर ते साड़ी वयूं। पुलिस ॼाणायो आहे त गोलड़ा थाणे जे एसएचओ जी गाॾी जे बॉडी खे मुकमल तौर ते तबाह कयो वियो आहे। अव्हांखे अपडेट कयूं त इमरान ख़ान जी जुडिशियल कॉम्प्लेक्स पेशीअ ते पीटीआई कारकुननि जे हंगामे बाद नुक़सान जा तफ़सील जारी कया विया आहिनि। एहतिजाज कंदड़नि इस्लामाबाद पुलिस जी गाॾियुनि खे 1.5 करोड़ रुपयनि खां वधीक जो नुक़सान पहुचायो आहे। पीटीआई कारकुननि इस्लामाबाद पुलिस जी 7 गाॾियुनि ऐं 2 मोटरसाइकिल्स खे नुक़सान पहुचायो। अव्हांखे ॿुधायूं त पुलिस ॼाणायो त सिक्योरिटी डिवीज़न जे लैंड क्रूज़र जेमर जा शीशा एंटी वई, बॉडी ते बि डेंट मौजूद आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ SSR लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद मां KT न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल, अपडेट कजो। जी, इमरान ख़ान जी जुडिशियल कॉम्प्लेक्स में जेका पेशी हुई उन जे हवाले सां इस्लामाबाद पुलिस तरफ़ां बाज़ाब्ता तौर ते हिकिड़ी FIR दर्ज कई वई आहे। इमरान ख़ान ऐं संदसि साथियुनि ख़िलाफ़ पुलिस जी मदईयत में दहशतगर्दी जा जेके कलम आहिनि उन्हनि तहत FIR दर्ज कई वई आहे। केस में चोरी ऐं फुर जा जेके कलम आहिनि उहे बि लागू कया विया आहिनि, लॻाया विया आहिनि। केस में इमरान ख़ान सां गॾोगॾु जेके नामज़द अॻुवान आहिनि उन्हनि सां गॾोगॾु हज़ारे नामालूम कारकुन जेके आहिनि उन्हनि जा बि नाला दर्ज कया। उन्हनि जो बि ॼाणायो वियो आहे। केस में अली अमीन गंडापुर, मुराद सईद, शिबली फराज़, उमर अयूब, उन सां गॾोगॾु हसान न्याज़ी, हमाद अज़हर खे बि नामज़द कयो वियो आहे। खुरम नवाज़, फरख हबीब, आमिर कियानी, कर्नल रिटायर्ड आसिम, उमर सुल्तान, असद कैसर जा नाला बि शामिल कया विया आहिनि। जेके जवाबदार आहिनि उन्हनि जे हवाले सां ॼाणायो वियो आहे त जवाबदारनि जुडिशियल कॉम्प्लेक्स में जो चइनी तरफ़दारनि खां घेराव कयो। जवाबदारनि तरफ़ां जुडिशियल कॉम्प्लेक्स जा शीशा तोड़िया विया। सरकारी गाॾियुनि ऐं पुलिस मुलाज़िमनि जूं मोटरसाइकिलुनि खे बाहि लॻाई वई। FIR में इहो ॼाणायो वियो आहे जवाबदारनि वायरलेस सेट उन सां गॾोगॾु पिस्तौल, नगद रक़म जेके आहिनि फुर कई। FIR में इहो बि ॼाणायो वियो आहे जवाबदारनि वायरलेस समेत मुख़्तलिफ़ जेके पुलिस जा हथियार आहिनि उहे फुरण जी कोशिशि कई। पुलिस मुलाज़िमनि मां 8 जेके आहिनि उन्हनि 8 एंटी राइट्स किट्स जेके आहिनि उहे कब्ज़े में वरितियूं। पुलिस वायरलेस जेके आहिनि उन सां गॾोगॾु सरकारी हथियार बि फुरिया विया। पुलिस हेसि ताईं 18 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो आहे। वधीक माण्हुनि जी गिरफ़्तारी जेका आहे उन लाइ छापा हया पिया वञनि। अहिड़ी रीति इमरान ख़ान हुनजे मरकज़ी अॻुवाननि समेत 1000 खां वधीक माण्हू जेके आहिनि उहे FIR में नामज़द कया विया आहिनि। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ गुलाम रसूल कुंभर।